नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, सिर्फ चंद ॾींहंनि जे मुफ़ासिले ते अल्लाह जे रहमत जो महीनो रमज़ानुल मुबारक पहुची चुको आहे। रब करीम जल्ल शानो शाल असां सभिनी खे रमज़ान जो रहमतूं नसीब फरमाए। अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान। मदीने वारा साईं दुआ घुरंदा हा त मुंहिंजा मौला असांखे रमज़ान ताईं पहुचाए जाए। रमज़ान जे महीने जे रहमतुनि ऐं बरकतुनि मंझां रब करीम शल असां सभिनी खे फैज़याब फरमाए। प्यारा दोस्तों, सोने हबीब मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ, अगर लो यालमुन नास माफी रमज़ान लतमन्नत उम्मती अन यकून रमज़ान सनत कुल्लुहा। अगर माण्हुनि खे ख़बर पवे त रमज़ान में छा रहमतूं आहिनि, छा बरकतूं आहिनि, छा सखावतूं आहिनि, छा अल्लाह जे तरफ़ां पंहिंजे बाननि जे लाइ इनाम आहिनि, मदीने वारा साईं त फरमाइनि त मुंहिंजी उम्मत इहा तमन्ना करे त एकाश जे पूरो साल रमज़ान हुजे। न चयो सुभान अल्लाह। हिकिड़नि जो ख्याल होॾे आहे, ॿियनि जो होॾे आहे। हाँ, थोरो हेॾे ध्यानु कयो, तवजह सां ॿुधो। असां सिर्फ़ हिकिड़ो महीनो रमज़ान ॾिसूं था ऐं मोमिननि जूं दिलियूं ख़ुशि थियनि थियूं। रमज़ान जे अचण ते ईमान वारनि जूं दिलियूं ख़ुशि थियनि थियूं ऐं मुनाफ़िकनि जा मुंहं मुरझाइजी वञनि था। मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे ख़बर पवे त रमज़ान जूं रहमतूं छा आहिनि, रमज़ान जूं बरकतूं छा आहिनि, त मुंहिंजी उम्मत इहा तमन्ना करे त काश जे पूरो साल जो साल ई रमज़ान हुजे। प्यारा दोस्तों, ये वो महीनो आ जे महीने जे अंदर हर शे जी कोटा वधी वेंदी आ। न चयो सुभान अल्लाह। जी उमूमन ॾिसो न, हिकिड़ो रहमत या बरकत उहो हिकिड़ो बातनी मामलो आहे, पर तव्हां रोज़ी जे मामले में ॾिसो, जेका ज़ाहिरी शइ आहे, मानी माण्हू मानी सॼो ॾींहुं नथो खाए, रोज़ेदार आहे, त थियणु ईअं खपे त रोज़ी घटि थी वञे, पर ईअं कोन थो थिए। रमज़ान जे अंदरि ॿाननि जे रोज़ी जी कोटा रब वधाए थो छॾे। ग़रीब गुरबे जे घर में बि सुठो ताम रझंदो, ॿ क़िस्मनि जा ताम रझंदा। जेकी सॼो साल नथो खाए से रमज़ान में खाए थो, जेतिरो सॼो साल नथो खाए ओतिरो रमज़ान में खाए थो। आहे या ग़लति थो चवां? हाँ, ये ज़ाहिरी तरह तव्हां ॾिसो था न, रोज़ी में बरकत पई आहे या न पई आहे। हाणे शाबान हले थो, अल्हम्दुलिल्लाह, शाबान बि असांजे अखियुनि जो नूर आहे, पर रमज़ान ईंदो तूं ॾिसजे त तुंहिंजे घर में रोज़ी में बरकत पवे थी या कोन थी पवे। वरी वञी मस्जिदुनि में ॾिसंदे
तो जिते हिकड़ी सिफ़त थींदी उते 5 सिफ़ूं बीठियूं जेके नमाज न पढ़ंदा से भी नमाज में चालू जेके कुरान सजो साल न था पढ़न से भी रमजान में खोलियूं वेठा आहे या गलत चो छाजे करे छो मदीने वाले साईं फरमायो सही बुखारी जी हदीस आ मुझे आका फरमायो इज़ा दखल रमजान जने रमजान जो महीनो इंदो आ रमजान दाखिल थींदो आ फुतिहत अबवाबुल जन्नत व खुल्लिकत अबवाबुन नार रब करीम पंहिंजे रहमत जा जन्नत जा दरवाजा खोले छॾींदो आ जहन्नम जा दरवाजा बंद करे छॾींदो आ वसूसिलत शयातीन ऐं शैतानन के कैद कयो वेंदो आ शैतानन के ज़ंजीरन में बंद कयो वेंदो आ हाँ इते वरी सुभान अल्लाह घट चयो तव्हां चओ था खुलियल हुजनि 11 महीननि जी संगत आसी हाँ न मुझा प्री प्यारा शैतान जेको माण्हुनि जे नेकी जे रस्ते के रोकींदो आ चंगे कम खां रुकावट विझंदो आ नमाज पढ़ण खां रोकींदो आ कुरान जी तिलावत खां रोकींदो आ पोइ उहो शैतान जॾहिं कैद थी वेंदो आ त माण्हुनि जी रुकावट लही वेंदी धड़ाधड़ माण्हू मस्जिद में अची वेंदा जेको सॼे साल में 11 महीना नथो जागे निंड में पियो आ पर जेॾी महिल पोयों हिसो रात जो थींदो आ त घर मां उथंदो आ उथी करे सहरी कंदो वेही चंद घड़ियूं अल्लाह जो नालो वठंदो आ नफ़िल पढ़ंदो आ तहज्जुद पढ़ंदो आ अल्लाह अल्लाह कंदो आ उन ते रब जूं रहमतूं वसी वेंदियूं छो तो शैतान कैद थी विया शैतान बंद थी विया रहमत जा दरवाजा खुली विया अल्लाह पाक जल्ल शानो जे लुत्फ ऐं करम जो राहूं बान्हन जे लाइ खुली वियूं चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत संगत जी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे मुझे सोने हबीब फरमायो त मुझी उम्मत के रमजान में 5 अहिड़ा इनाम अता कया वेंदा आहिनि जेके अॻियुनि उम्मतुनि मां कंहिंखे कोन मिलिया हाय 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 महबूब जे सदके मदीने वाले मीर जे सदके हिन उम्मत के 5 इनाम रमजान में मिलिया केड़ा जॾहिं रमजान जी पहिरीं रात थींदी आ त अल्लाह उन्हनि ॾांहुं निहारींदो आ रब पंहिंजी रहमत साण चओ छा कंदो आ रहमत सां रब निहारींदो आ अड़े मुरीद चवंदो आ त जेकर मुंहिंजो मुर्शिद मूंॾे निहारे ईयरफोन यादि आई हाँ मुरीद चवंदो आ त मुंहिंजो मुर्शिद जेकर मूंॾे निहारे आशिक चवंदो आ त मुंहिंजो महबूब जेकर मूंॾे निहारे जे मुहिब ॾे महबूब निहारे त मुहिब जो लूलू ठरी पवंदो आ पर खालिक अकबर रब्बे ज़ुल जलाल जॾहिं पंहिंजे बाने ॾे निहारे रहमत जा निगाह करे त इन बाने जो भाग ऐं वक़्तु केॾो बाला हूंदो जॾहिं पहिरीं रात थींदी आ एॾो रमज़ान जो चंड ॾिसबो आ ओॾो मुंहिंजो करीम रब पंहिंजे बाननि ॾे रहमत जी निगाह खणी निहारींदो आ सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। मुझा मौला ये रहमत जू निगाहूं इन पूरी जमायत के नसीब कजाए। ए मुझा मौला असांजे गुनाहन के न ॾिस जाए, असांजे खताउन के न ॾिस जाए, पंहिंजे रहमत पंहिंजे इनायत जू निगाहूं इन सारी जमायत ते कजा। साईं तो फरमाइन त इहा निगाह रहमत जी मूसा जी उम्मत के कोन मिली, ईसा रूहुल्लाह जे उम्मत के कोन मिली, दाऊद खलीफतुल्लाह जे उम्मत के इहा निगाह कोन मिली, हजरत आदम सफीउल्लाह जे उम्मत के इहा निगाह कोन मिली, के नबी जे उम्मत के इहा रब जी निगाह कोन मिली, पर मदीने वारे मीर जे सदके मुंह जड़न गुनहगारन के इहा रहमत जी निगाह मिली। सल्लल्लाहु अलैहि या बुधो बुधो भला जे रब केंदे निगाह करे त थींदो छा? न चई सुभान अल्लाह। हाँ जे रब खणी केंदे निगाहे रहमत करे त छा थींदो? सुभान अल्लाह। रब जेने रहमत सां निहारे त उन्हें के अज़ाब कदे कोन कंदो। हाय हाय हाय। अज़ाबन जा भी कई किस्म आहिनि, कर्ज भी अज़ाबा, बीमारी भी अज़ाबा, ओ मुजादा कब्र जे अंदर भी अज़ाबा, महशर जे मैदान में बीहण भी अज़ाबा। ओ मुझा पिरी प्यारा दुनिया जा दुख गम तकलीफूं ये बेकड़े किस्म जी अज़ियत ईज़ा ऐं अज़ाब आहिनि, पोइ जॾहिं रब पंहिंजे रहमत जी निगाह करे उन्हें तां अज़ाब खजी वेंदा। हाँ ये पहिरियों इनाम जेको रमज़ान में मिले थो, जे पहिरियों इनाम इहो आहे त तूं छा थो सम्झी त ॿिया इनाम कहिड़ा हूंदा? चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। बी नेमत बियो इनाम जेको हिन उम्मत के मिलियो आ, अब पहिरीं ॻाल्हि समझ में आई। बियो इनाम कहिड़ो? जॾहिं रोज़ो रखंदा आहिनि शाम जे वक़्त में बुख जे करे उञ जे करे उन्हनि जे वात में बूए पैदा थींदी आहे। अब हाओ बुख जे करे उञ जे करे मादो खुश्क आ, जिगर प्यासो आ, मादो खाली आ, उन्हें जे वात मां बूए पैदा थींदी आ। बज़ाहिर उहा बूए तबअन नापसंद हूंदी आ, अणवणंदड़ हूंदी आ, दुनिया जे माण्हुनि खे उहा बूए न वणंदी आ, पर मदीने वारो ताजदार तो फरमाए त रोज़ेदार जे वात जी उहा बूए मुझे करीम रब के मुश्क ऐं अंबर खां भी वधीक प्यारी लगंदी आ। उन जा चपड़ा सुकी वञण, उन जो मादो उन जो जिगर प्यास जे करे मुरझाइजी वञण, उन जे वात मजा बूए निकरण, या बूए या मुझे करीम रब के एड़ो थी वणे, एड़ो थी पसंद अचे। इंसानो तव्हां के मुश्क जी खुशबू अंबर जी खुशबू जी वणंदी आ, पर रब के इहा वात जी बू इन मुश्क अंबर का वधीक प्यारी आ। वल खुलूफ फम साइम अत्यब इंदल्लाह मिर रिहिल मिस्क। मुश्क जी खुशबू खां भी रोज़ेदार जे वात जी बूए मुझे करीम रब के वधीक प्यारी हूंदी आ। मालूम थियो त बाने जे जिस्म जे मथा, बाने जे जिस्म जे अंदर जेके खूबियूं या खसलतूं रोज़े जे करे रमज़ान में पैदा थियन थियूं, उहे खसलतूं मुझे करीम रब के वणन।
ऐं 3 नंबर ते मुझे मदीने वाले साईं फरमायो हर ॾींहुं ऐं हर रात में मलाइका उन्हनि जे लाइ बख़्शिश था घुरनि। जेॾीमहिल रमज़ान जो चंड बीठो होॾो मलाइकनि हथ खया, ओ मुंहिंजा मौला महबूब जे उम्मतुनि खे माफ़ कर। रमज़ान जे रातुनि में, रमज़ान जे ॾींहंनि में ओ अदा ओ मुंहिंजे महबूब जा उम्मती तू रोज़ेदार आ, तू सुतो पियो आ, ॾींहं या रात आ, तू भली निंड में पियो जी, पर सभिनी आसमाननि जा मलाइका तुंहिंजे रहमत ऐं तुंहिंजे मग़फ़िरत जे लाइ रब वटि दुआऊं था घुरनि पिया। हाँ ॾिसो ॾिसो हिन महफ़िल में केतिरा अल्लाह जा प्यारा सालिह बाना वेठा आहियो। हाँ तव्हां सभई गॾिजी हिकिड़ी दुआ घुरो। तव्हां सभई मूं हिकिड़े गदले गुनहगार जे लाइ, मूं जहिड़े रूसिया गंदे गुनहगार जे लाइ तव्हां सभु गॾिजी रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हिन जी मग़फ़िरत कर। हेतिरा माण्हू जे गॾिजी रब खे मूं जहिड़े गुनहगार जे लाइ अर्ज़ कयो त एतिरनि जी दुआ रब क़बूल कंदो क न? दुआ क़बूल थींदी या न? बख़ील छो था जो ॻाल्हाइण में? एतिरनि जी दुआ रब क़बूल कंदो क न? पर मुझे मदीने वारे साईं फरमायो त आसमाननि जे अंदर का बि गिराठ जेतिरी जाइ वांदी नाहे, मगर हर जाइ ते अल्लाह जो मलाइक को सजदे में पेशानी रखियूं पियो आहे, को तस्बीह पियो पढ़े, को तहलील पियो पढ़े। एतिरा रब जा मलाइक आहिनि जन जो छेहो नाहे, गाणे पियो नाहे, अदद हिसाब नथो करे सघिजे। एतिरा रब जा मलाइक आहिनि। ओ मुंहिंजा प्रिय प्यारा, इहे सभु फ़रिश्ता गॾिजी करे तुंहिंजे लाइ रब वटि दुआ था घुरनि, मुंहिंजा मौला ओ महबूब जे हिन उम्मती खे माफ़ कर। एतिरनि मलाइकनि जी दुआ ॾे ख़बर क़बूल पवंदी कि न कोन पवंदी? मलाइकनि जी दुआ बोर्ड क़बूल पवंदी कि न कोन पवंदी? हाँ सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इहा उहा नेमत आहे जेका कंहिं नबीअ जे उम्मत खे कोन मिली, जेका मुंहिंजे उम्मत खे, मुंहिंजे ग़ुलामनि खे नसीब थी आहे। चओ अल्लाह सोनो वसे मी वो नितोरो दी जो उन्यो वने उन्नमा। हाँ सोना मीह वसन ऐं को अञा भी खाली रहे, इहो तो को अज़ल जो मारियो चइबो। ओ मुंहिंजा प्रिय प्यारा, रमज़ान जा रोज़ा रख जाए, रमज़ान जो तरावियूं पढ़ जाए, तुझे ला अल्लाह जा आसमानी मलाइक तुझे मग़फ़िरत ऐं बख़्शिश जूं दुआऊं पिया घुरंदा। इहा टी ॻाल्हि। ऐं चौथी ॻाल्हि मुझे साईं फरमायो त अल्लाह करीम पंहिंजे जन्नत खे फरमाईंदो आहे त ए जन्नत सिंगार जी वञ मुंहिंजे बाननि जे लाइ, उहे दुनिया जी थकावट खां तो में अची आराम वठंदा मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे तरफ़ां अता कयल इज़त वारे घर में। मुंहिंजे बाननि रोज़ा रखिया, हाय 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 साईं घर में मानी भी रखी आ, पानी भी रखियो आ, कूलर थधे पानी जा भरिया पिया है, फ्रिजुन में थधो पानी भी रखियो आ।
रंगीन शरबत भी रखिया पर पानी जो फुड़ो वात में नथो विझे उञ भी ॾाढी थस उञ भी ॾाढी थस पानी भी मौजूद आ पर पिए नथो छो नथो पिए जो मुझे रब जी मन उथियल आ हाय 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 रोज़ो अजीब राज आ हाँ? मानी भी घर में आहे बोड़ भी रखो पियो आ शाम जे वक्त में जिनमल दाग घर वारी पचायो त ॾाढा रूह के सटूं आयूं बोड़ भी ठही वियो मानी भी तैयार थी वई उञ भी आहे भुख भी आहे पर खाए नथो मानी जो गभो नथो वात में विझे हसीनो जमील महजबीन घर वारी पासे में वेठी आ नफ्स में ख्वाहिश भी आए पर उन्हें सा वेझड़ाए पर नथो करे जो मुझे रब जी मन उथियल आ त रोज़े जे अंदर पान के रोकणो आ घर वारी सा गॾजण खां रोकणो आ मानी खाइण खां पान के रोकणो आ पानी पीअण खां पान के रोकणो आ के गार ॾिनस के घट वध ॻाल्हायोसे पर उनखे वरंदी नथो ॾिए उनखे गार जो जवाब गार सां नथो ॾिए चुप करे बीठो आदा तूं भली गार ॾे पर मां न ॾींदो मां जो मां रोज़ेदार आहियां नफ्स कावड़ियो के मानू घट वध ॻाल्हायोसे नफ्स कावड़ियो नफ्स चयो त इनखे वरंदी ॾे इन हिकड़ी गार ॾिनी आहे तूं 5 गारियूं ॾीस नफ्स जे अंदर वॾी गुस्से ऐं कावड़ जी बाहि भड़की पर उहा बाहि सीने में अंदर उछाए छॾियईं के गार न ॾिनई के ते पंहिंजी कावड़ जारी न कयई पंहिंजे अखियुनि खे बुरी नज़र खां रोकई पंहिंजे वात खे बुरी गुफ्तगू खां रोकई पंहिंजे पेट खे बुरी कमनि खां रोकई पंहिंजे हथनि पेरनि खे बुरनि कमनि खां रोकई छाजे करे रोकई जो मुंहिंजे रब जी पाबंदी लॻल आहे हाँ कमरे में अकेलो वेठो आहे फ्रिज में केला भी पिया आहिनि सूफ़ भी पिया आहिनि ॾाढ़ूं भी पिया आहिनि नफ्स भी सटूं थो खाए पियो पर वात में ज़रो भी नथो विझे को ॾिसण वारो नाहे को रोकण वारो नाहे को झलण पलण वारो नाहे पर हिकिड़े रब जी ख़ातिर हाय 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 पंहिंजो पाण खे रोके रात थी थक भी ॾाढो अथसि कम कयईं कारोबार कयईं दुकानदार आ वापारी आ मुंहिंजा पिनी प्यारा थकावट जे बावजूद रात थी आ थदड़ी हीर लगी आ सुम्ही पियो निंड अची वई नफ्स उथण नथो चाहे पर जेॾीमहिल रात जो पोयों हिसो थियो उहा थदड़ी हीर घुले पई गाफ़िलनि खे थप क्यों ॾेई सुम्हारे पई पर हिन मर्द पंहिंजे बिस्तर खे छॾे करे उथियो आहे त उथी तहज्जुद जा नफ़िल पढ़ा उथिए मुसले के आबाद तो करे सीरी जे लाइ उथे तो उहा अदी भेणो पंहिंजे नरम गुदाज़ बिस्तर के छॾे उथी आ त वञी रोज़ेदारनि जे लाइ मानी पचायां टांडो दुखायई बाहि चुल्ह गरम कयई दूहे जे अंदर अखियुनि मां ॻोढ़ा वही पियसि पर मानड़ी पचाए करे रोज़ेदारनि जे लाइ रोज़े जे सेहरी अफ़तारी जो इंतज़ाम करे रही आ इन मर्द जे लाइ इन औरत जे लाइ रब तो फरमाए त ओ मुंहिंजी जन्नत तूं सिंगार जी वञ तू सिंगार जी वञ मुंहिंजा बानड़ा दुनिया में रोज़ा रखंदा दुनिया में रातियुनि जो जागंदा तरावियूं पढ़ंदा नफ़िल पढ़ंदा इबादतूं कंदा थक अचे तो में लाहींदा हाँ थकन लाहिण जी जाइ जन्नत रे बैठाई हाय 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 हाँ सही हिते कॾहिं मथे में सूर कॾहिं पेट में सूर कॾहिं होड़ में सूर उते सही का बीमारी हूंदी कोन चई सुभान अल्लाह हाँ न बीमारी हूंदी न सिंघ हूंदी न पेशाब हूंदो न पायखाने जो ख्याल हूंदो न
बदन में थक हूंदो न ओजागो हूंदो न को मुंहिंजा दोस्तो पीरी ईंदी हाँ पोड़ो थियो तो वरी वार अछा थी वेंदसि मुंह में घुंज पइजी वेंदसि दंद भॼी वेंदसि वरी खणे लठड़ी खणे हथ में लठ खणे पीरी अची वई पर जन्नत में पीरी न हूंदी सब 17 सालन जा नौजवान मुछुन जी सावल सावल हाँ अखियुनि में सुरमा पातल हूंदन बदन ते कपड़ा जेकी पातल हूंदा से मेरा न थींदा पुराना न थींदा हिकड़ो लिबास लाहींदो तो वरी 70,000 वेस ॿिया तैयार पिया हूंदा 70 हूर जन्नत जूं एडियूं त सोणियूं हूंदियूं एडियूं त हसीन हूंदियूं जो जन्नत जी हूर पंहिंजे वात जी फीणी कढी हिन खारन समुंडनि में विझे त माखीअ खां मिठा थी वञनि हिन किताब में पढ़जे त जन्नत छा आहे हाँ जन्नत छा आहे जहन्नम छा आहे ओ मुझा प्री प्यारा जेडी मल जन्नत में वींदा न दुख ॾिसंदा न ग़म ॾिसंदा न गिणती ॾिसंदा न परेशानी ॾिसंदा न बीमारी ॾिसंदा न पीरी ईंदन न कुराड़ पईंदन जन्नत जूं हूरूं उन्हनि जे लाइ वन वाहन में रब विहारे छॾियूं आहिनि हाँ हिते न हितों वारी ज़ाल कावड़ बि आहे केरी मल पाचे गोडी छिकी दिया हाँ केरी मल झेड़ो कर दिया जेके दिल सां लगे सो भली खिले हाँ हितों वारी ज़ाल घट वध ॻाल्हाईंदी आहे तो हुतों जन्नत वारी हूर तानो हणंदी तस पारा तो ॾींदी तस कातल कल्लाह ताला वह तखीनुन इंदक अरे अल्लाह शल चट्टू करई मुझे मुर्स मेहमान के तकलीफ न दे चंद ॾींहं तो वट मेहमान आ तो मूं वटि ईंदो पो ॾिस त मां कीअं थी सुख ऐं राहतूं ॾियास हाँ हिते हिकड़ी ज़ाल जे बी पढ़ण जे तो पो घर में ड्रामो हाँ पर मुझा प्री प्यारा हुते मोमिनन के 70 हूरूं मिलंदियूं न को वरी झेड़ो न झगड़ो सब माखी मिसरी जड़ियूं मिठियूं न फसाद हूंदो न झगड़ो हूंदो न जिद हूंदो न नफ़सानियत हूंदी मुंहिंजा दोस्तो ये नेमतूं रब जो फरमाए त मूं अहिड़ियूं नेमतूं ठाहे छॾियूं आहिनि जो ॾिसंदो त तव्हां जूं अखियूं बि ठरी पवंदियूं रब जो फरमाए त ओ जन्नत तूं सिंगार जी वञ रब जो हुकुम थो मिले जन्नत अॻे ई सिंगारियल आहे वरी जो रब जो हुकुम थो मिलेसि मुझा रोज़ेदारन जे लाइ सिंगार जी वञ हाँ एॾो त जन्नत में हुस्नो जमाल आहे एतिरी त सूह आहे जो मुंहिंजा दोस्तो जेकी जन्नत जूं माड़ियूं आहिनि हिकिड़ी सिर सोन जी आहे त ॿी चांदी जी आहे मुश्क ऐं अंबर जो गारो लॻल आहे ज़मीन जेका हूंदी हिते मिट्टी आहे न मिट्टी आ मेरा थी वेंदा बदन पर उते हीरा ऐं जवाहर जड़ियल हूंदा लाल ऐं मोती जड़ियल हूंदा ओ मुंहिंजा प्री प्यारा न निंड हूंदी निंड मौत जी भेण आहे न गिफ़लत आहे न वो निंड जी ज़रूरत ई न हूंदी न सिज हूंदो न रात थींदी जीअं न सुबुह जो थधड़ी हीर वारो उजाले वारो वक्त हूंदो आहे न रात न ॾींहुं इहा रोशनी हो हाँ हीअं पंहिंजो जन्नत जूं नहरूं हीअं पियूं वहंदियूं उन्हनि जे किनारनि सां वॾा गादेला लॻल हूंदा विहाणनि खे टेकूं लॻाई वेठा हाँ सुभान अल्लाह इन अस्हाबल जन्नतिल यौमा फी शुगलिन फाकिहून हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन थकजी पिया आहियो
जेरे जन्नत थी मिले हाँ जे रमजान अचे उन जो कदर सुञाणो तो जन्नत जा चिठा मिली वजने इन असहाबल जन्नत اليوم في شغل फाकिहून जन्नत वारा उन्हें ॾींहं तव्हां ॾिसंदो त मसन में हूंदा पंहिंजे उन रात में फरहतुन वारे शुगल में हूंदा हुम व अज़वाजुहुम उहे पाण ऐं उन्हनि जूं घर वारियूं फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन जन्नत जे सायन में वॾनि गादेलनि ते वेठल हूंदा टेक लॻायूं वेठा हूंदा हाँ सुभान अल्लाह हिय जो हीर लगंदी थदड़ी हवा लगंदी जन्नत जी हवा जो लगंदी तो वे जन्नत में जेके वण बूटा बीठल हुंदा न उन ते हिते ॾिसो हवा लगंदी आ वणन मो सर 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 जो आवाज थींदो पर जेमल उते हवा लगंदी तो उन में अल्लाह जे हमद जी तस्बीह बयान थी हाँ एक बे सां मिलंदा तहियतुहुम फीहा सलाम एक बे के मिलंदा त चवंदा सलाम 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 कौलन मिर रब्बिर रहीम रहमान रहीम बाज वारो रब चवंदो न ओ जन्नतियो तव्हां ते मूं रब जे तरफ़ां सलाम रब सलाम कंदो अल्लाह सलाम कंदो हाँ हिते जे न कहते वजीर आला सीएम साहब सलाम करे प्रेसिडेंट के सलाम करे परवेज मुशर्रफ के सलाम करे तो सही पैर जमीन ते न खुपंदो सही सदर साहब मुखे सलाम कयो हाँ पर ओ ॾियारो केॾो न एहसास वारो हूंदो जॾहिं रब करीम चवंदो बाना सलाम हाय हाय रब सलाम कनुस ओ मुझा बाना तो उन्हारे जी गर्मी में तो मुझा बाना रमजान जा रोजा रखा हुआ तो नरम गुदाज बिस्तरन के छड़े मुझे हुजूर में नफिल तहज्जुद तरावियों पढ़ियूं हुयूं ओ बाना तो के मु रब जो सलाम गाल समझो था हाँ जुर्दुन मुर्दुन कहला नौजवान ऐं सुरमे नाक अखियूं अभूर जवान अखियूं सुरमे नाक सोना चेहरा वरी से जुमे जे ॾींहुं हुस्न जी बाज़ार लगंदी हितों वारी बाज़ार हुस्न न उते हुस्न जी बाज़ार लगंदी हिते तो जड़ी सूरत मिली सा मिली न को लोबो आगो चिब्बो आगो बाडो आगो अंधो आगो कानो को मंडो जेड़ो आए तेड़ो रहंदो पर उते ही न हुंदो हुस्न जी बाज़ार लगंदी लखी तस्वीरूं रखियूं हुंदी एक बे खां वधीक हसीन तस्वीरूं हुंदियूं चवंदो मां हेड़ो थी पवां त ओड़ो थी पवंदो हाँ चवंदो मां हेड़ो थियां ओड़ो थी पवंदो उन जे पेशानी ते उन जो निशान नाले जो थियल हूंदो मोटी ईंदो त घर वारियूं सुञाणंदो त असांजो वर इहो हाँ सुभान अल्लाह मर्द उन्हें के जन्नत जो हूरूं मिलंदियूं पर उहा अम्मा भेण जेका दुनिया में नेकोकार परहेज़गार थी रहंदी आ उहा जे निकाह में फौत थी उन्हें जे निकाह में क़यामत जे ॾिहाड़े में उथारी वेंदी ऐं उते हर को बादशाह हूंदो ॻाल्हि सम्झो था हर को बादशाह हूंदो अरे 70 तो दरवेश हूरू हूंदियूं गिलमान उन्हें का सवा नौकर चाकर बेली बाना उन्हें का सवा हुंदा साईं फरमाइन था कुरान में रब ऐलान कयो तो वल सौफ युतीक रब्बुक फतरदा जल्द तुंजो रब तोखे अता कंदो मुझा महबूब तुंजो रब तोखे ॾींदो महबूब तोखे तुंजो रब ॾींदो
छा ॾींदो केतिरो ॾींदो उन जो ॾियण जो पैमानो छा हूंदो ॾिसो न पैमाना जुदा आहिनि कपिड़ो मां तव्हांखे ॾियां त उहो वाल या मीटर मापे ॾींदुसि अब कपिड़ो थो ॾियां अदा घणा मीटर अदा घणा वाल समझो पर अन्न मीटर या वाल कोन चइबो अदा घणा मण घणा सेर समझो था हर कंहिं शइ जा मापा जुदा हूंदा आहिनि पैमाना जुदा हूंदा ज़मीन खे मापण जे लाइ किलोमीटर आहिनि सेंटीमीटर आहिनि फुट आहिनि वाल आहिनि इंच आहिनि पैमाना जुदा जुदा आहिनि रब तो फरमाए त महबूब तोखे ॾींदुसि पर ॾियण जो पैमानो छा हूंदो तोरे ॾींदुसि मापे ॾींदुसि कीअं ॾींदुसि पैमानो कहिड़ो हूंदो पैमानो ही हूंदो ओ सुन्नी तूं झूमी वञ इन लफ्ज़नि खे ॿुधी पार हथ जो वधी वञई रब जो फरमाए मुझा महबूब वलसौफ युतीका रब्बुका जल्द तुंहिंजो रब तोखे ॾींदो पर केतिरो ॾींदो फतरदा एतिरो ॾींदो जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे पंज भेरा चओ सुभान अल्लाह हाँ महबूब केतिरो ॾींदो साईं जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे हाँ अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो क़ुरान में अटल फ़ैसिलो आहे नस कतई आहे तोखे एतिरो ॾींदुसि जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे जॾहिं इहा क़ुरान जी आयत लथी न त सहाबन पुछो त अल्लाह त पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो त तव्हांखे रब राज़ी कंदो पर हाणे साईं क़िबला तव्हां ॿुधायो त तव्हां रब को राज़ी कॾहिं थींदव तव्हां कॾहिं राज़ी थींदव कहिड़ी ॻाल्हि ते राज़ी थींदव हाँ साईं फरमाइनि था तेसी पंहिंजे रब खां राज़ी न थींदुसि जेसी ताईं मुंहिंजो उहो उम्मती जंहिंजे दिल में अहुर जे दाणे जी सवी पत्ती जेतिरो ईमान हूंदो उहो बि जेकॾहिं जहन्नम में हूंदो मां रब ॾों राज़ी न थींदुसि जेसी ताईं जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उहो जहन्नम में बाक़ी हूंदो जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसी ताईं मुंहिंजे कलमे पढ़ण वारो जहन्नम में को हिकिड़ो बि रहियल हूंदो तेसी रब ॾों राज़ी कोन थींदुसि जॾहिं जन्नत में पहुचंदा अञा रब ॾों राज़ी न थींदुसि पंहिंजे हर उम्मती खे सुलेमान अलैहिस्सलाम जहिड़ी बादशाही वठी ॾींदुसि न चई सुभान अल्लाह हाँ सुलेमान अलैहिस्सलाम जंहिंखे रूए ज़मीन जी बादशाही मिलियल आहे मदीने वारे साईं फरमायो जॾहिं पंहिंजे हर अदना में अदना उम्मती खे बि सुलेमान जहिड़ो ताज तख्त वठी न ॾियां तेसीं पंहिंजे रब ॾों राज़ी न थींदुसि ॻाल्हि सम्झ में आई रूए ज़मीन जो बादशाह हुयो हाँ ओ मुंहिंजे महबूब जा उम्मती तू क़यामत जे ॾिहाड़े सुलेमान जहिड़ो बादशाह थी उथंदे हाँ अब हिते जेको नाता रिश्ता ज़ाला धीआ पुटा औलाद आहे उनखे खाराइण पीआरण पुट कावड़ियो वेठो आहे त मूंखे कपिड़ा ॾे मुंहिंजी जुती वठी ॾे ईद जी ख़र्ची ॾे मोबाइल वठी ॾे वाह जी ॻाल्हि कईसीं हा मोबाइल वठी ॾे हाणे हुनखे घर में खाइण जे लाइ दाणा कोन वरी मोबाइल बीमारी में अहिड़ी लॻी आहे हाँ बस हाणे वधीक कच्ची नथो कयां समझी वञो पाण सिंधीअ में हा ओ मुंहिंजा पिरी प्यारा पर हिते इहे जेके हिक ॿिए खे ॾियण वठण खाराइण पीआरण उते हर को पंहिंजी जाइ ते बादशाह हूंदो हाँ बाक़ी चवंदा त मां पंहिंजे अबे सां मिलां त पोइ हिक ॿिए सां मुलाक़ातूं थींदियूं हिक ॿिए सां मुलाक़ातूं थींदियूं कचहरियूं हिक ॿिए सां थींदियूं दोस्त दोस्तनि सां चवंदा यार मुंहिंजो फलाणो दोस्त हूंदो उहो किथे आहे पोइ हुन सां मुलाक़ातूं थींदियूं
पर हर को पंहिंजी जाइ ते बादशाह हूंदो। हाँ ओ मुझा पीरी प्यारा रब जो फरमाए त जने रमजान जो चंड ॾिसजे थो त रब जन्नत के हुकुम ॾींदो आहे। रब जो हुकुम कुन फयकून थी पो त थी पवंदी। हाँ रब फरमाइंदो जन्नत सिंगार जी वञ पर कंहिंजे लाइ ओ उहे मुंहिंजा बाना जेकी रमजान जा रोज़ा था रखनि। अब जन्नत जो रब हिकिड़ो दर ठाहियो आहे, उन दर जो नालो आहे रैयान। छा वञणो आहे उन दर मां? छा नालो त यादि कर न। हाँ रैयान नाले रब दर ठाहियो आहे। उन रैयान दरवाज़े मंझां न को मुजाहिद वींदो, न को गाज़ी वींदो, न को सखी वींदो, न उन दरवाज़े मंझां मुंहिंजा दोस्तो को नमाज़ी वींदो, गाज़ी तहजुद गुज़ार इबादत गुज़ार शब्बेदार केर न वींदो, पर उन दरवाज़े मंझां सिर्फ रमज़ान जा रोज़ेदार वींदा। हाँ जेॾी महिल सभु रोज़ेदार लंघी वेंदा हुकुम थींदो दर बंदि कयो। बसि हिन दर मां ॿिए खे वञण जी इजाज़त न आहे। हाँ सुभान अल्लाह। अब जन्नत जो दर ख़बर थी केॾो वॾो हूंदो। सरकार मदीना फरमायो त 500 सालनि जो पंधु हीअं चावट हिक ॿिए खां परे। 500 सालनि जो पंधु। साईं फरमाइनि था जेॾी महिल मुंहिंजा उम्मती इन दरवाज़नि मां लंघंदा त उन दर जूं चौखटूं पटे छॾींदा। हाँ मस्जिद नबवी शरीफ में 41 दरवाजा है, नंबर वाइज 41 है न, पर हर नंबर में किथे 4 दरवाजा, किथे 5 दरवाजा, किथे 3 दरवाजा, नंबर 41 है न, पर दरवाजा तकरीबन 80-82 बणजन था। 80-82 दरवाजा है मस्जिद नबवी शरीफ जा। जिनमें रमजान थींदो आहे न अजीब मंजर हूंदो आहे। रब शल ॾेखारे, रब शल असां सभिनी खे मदीनो ॾेखारे, शल रमजान जा रोज़ा मदीने में नसीब थियनि। जेॾी महिल हीअं नमाज़ ख़त्म थींदी आहे ऐं महबूब जा ग़ुलाम ॿाहिरि निकिरंदा आहिनि, एॾा कुशादा वेकरा दरवाज़ा आहिनि, पर ईअं सम्झो त सॾु पंध जेतिरो जेको रश थी वेंदी आहे हली ॿाहिरि निकिरण जी घटी न मिलंदी। हेतिरा दरवाज़ा आहिनि, पर महबूब जा ग़ुलाम जेॾी महिल निकिरंदा आहिनि, मूंखे जेॾी महिल कॾहिं इन रश में निकिरण जो मौक़ो मिलंदो आहे, मूंखे महबूब जी हदीस यादि अची वेंदी आहे। सरकार फरमाए त जन्नत 500 सालनि जो पंधु हूंदी, पर जेॾी महिल मुंहिंजा ग़ुलाम ईंदा एॾी भीड़ थींदी, एॾी कसरत इज़्तिहाम थींदो जो जन्नत जूं चौखटूं पटे छॾींदा। हाँ सुभान अल्लाह। हाँ या जन्नत सिंगार जे पई, बेहिश्त सिंगार जे पियो, ऐं कुआर तुंहिंजी वनाह में वेठी आहे। हाँ रोज़ेदार बस रोज़ा रख, देर आहे कान। तूं चईंदो त जन्नत कॾहिं थींदी कीअं थींदी, देर कोन्हे, बस मौत मथो भरियो बीठो आहे। अबा आहे हयाती ते भरोसो। हाँ हयाती जिंदगी ख्वाब वांगुर थी गुज़रे। मां त ॾिसां थो हींअर अलाए छा थियो आहे, वक़्त खे एॾो थो तकिड़ो गुज़रे जो ख़बर नथी पए त हफ़्तो कीअं गुज़री वियो, महीनो कीअं गुज़री वियो। अब हाओ की न तव्हांखे बि को महसूस थिए थो? मुंहिंजा दा वक़्तु इहो ख्वाब वांगुर गुज़री वेंदो, अॼु कुझु करे वठिणो आहे। हाँ विया जेके विया से विया हलिया, तुंहिंजो अबू, तुंहिंजी अम्मा, तुंहिंजो चाचो, तुंहिंजो ॾाॾो, तुंहिंजो पड़ ॾाॾो काॾे विया? ओ वेड़ा से तोड़ने भाए अदियो जस जोगी अड़न खे आहे, जस जोगी अड़न खे आहे, अला जस मारू अड़न खे आहे। वेड़ा से तोड़ने भाए अदियो जस जोगी अड़न खे आहे। हाँ कीअं अॻिते यादि आहे कंहिंखे? ओ सेज सुता वञी मुमल माणे, दिलड़ी तनी खे ॾाढो थी ताणे।
अल्लाह से जसुता वनी मुमल माने दिलड़ी तनी के वो डाढो थी ताने हो त उए दिसाहे कर हाने हो त उए दिसाहे कर हाने ढेर मिट्टी जा ड्राहे अदियूं जस जोगी अड़न के ओ ढेर मिट्टी जा ड्राहे अला जस जोगी अड़न के आहे वेड़ा से तोड़ने भाए अला जस जोगी अड़न के आहे। मुझे मिठड़न मुर्शिदन करीमन जी तबियत नासाज हुई वठी वेंदासीं कने हैदराबाद कने कराची इलाज जे लाइ जने दुनिया तो पर्दो कयूं ऐं जेडी मल जिस्म मुबारक खणी बाहर हलियासीं त मुंहिंजी भेण पई मूंखों पुछे अदा कॾहिं बाबा के हैदराबाद वठी वेंदा हुयो कॾहिं कराची वठी वेंदा अॼु भला काॾे वठी वेंदा हुजो मुंहिंजो दी अॼु बाबो अहिड़े सफ़र ते थो वञे जो वरी मोटी नाहे अचणो वरी रोंदड़ बच्चन खे रिझाइण जे लाइ वरी न मोटी अची सघंदो। ओ वेड़ा से तोड़ने भाए दियूं जस जोगी अड़न के जस जोगी अड़न के आहे अल्लाह जस मारू अड़न के आहे। ओ से जसुता वनी मुमल माने दिलड़ी तनी के वो डाढो थी तने ओ तो उए दिसाहे कर हाने ओ तो उए दिसाहे कर हाने ढेर मिट्टी जा ड्राहे अल्लाह जस जोगी अड़न के आए। ओ वनी सुता ठाह मिट्टी जा ठाहे अल्लाह जस जोगी अड़न के आए वेड़ा से तोड़ने भाए अल्लाह जस जोगी अड़न के आहे। जिंदगी फानी आ मौत भरियो बीठो आ ओ मुझे प्री प्यारा कुछ अज करे वठो कुछ कमाए वठो ओ मुझा दा ही ॾाढी जिंदगी कीमती थई ॾाढो वक्त कीमती रब तुझे हथन में ॾिनो आ। चओ अल्लाह जैसा मैदान करबला में जेडी मल मुझे सोने महबूब जे कुल्हन जो सवार हजरत इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु वरदा जेडी मल साथी हिक हिक थींदा शहीद थी विया अली अकबर शहीद थी वियो अली असगर शहीद थी वियो सब साथी भाइटिया भाणज नज़रुनि जे साम्हूं शहीद थी विया ऐं हाणे जेॾी महिल पाण निहारियूं त साथियुनि मां को बि नज़र नथो अचे ऐं ख़ैमे में सिर्फ़ परदेदार नियाणियूं बाक़ी बचियूं तवज्जो जेडी मल निहारियूं त हाणे को बि साथी सहारो न बचो आहे ओडी मल मुझे सोने इमाम हुसैन ये उठी फरमायो त छा अॼु मां हुसैन अकेलो हुयो मां हुसैन अॼु अकेलो हुयो हीअं पुकारनि था हल मिन मुईन युईनुना हल मिन मुगीसिन युगीसुना आहे को मददगार जेको मूं हुसैन जी मदद करे आहे को दाह ॿुधण वारो जेको मुंहिंजी दाह ॿुधे
हुसैन जे ये लफ्ज मुबारक निकता पूरी कायनात में एक शोर बपा थी वियो जिन्नात अची विया मलाइका आसमान ते रीहो करे रब खे अर्ज कर लगा मौला अज तुझे महबूब जो बच्चो मदद जेला पुकारे रहियो मौला करीम असांखे इजाज़त दे असां इब्ने अली जी मदद जेला वञूं जिन्नात अची विया रब कायनात जी रहमत जो दया जोश में अची वियो अञा खड़ी ॾिसण ताकि मदीने वारे तीर जो जलवो नजर आयो अॼु बाबे अली जो जलवो नजर आयो अम्मा खातून अतर जो चेहरो हसीन नजर आयो जी जला अम्मा भी फरमाए तो बचाई है नचो तो को अकेलो ही मदीने वाले मीर फरमायो तो बचा हुसैन तू अकेलो नहीं वेड़ा से तोड़ने भाए जो जस जोगी अड़न के आए वेड़ा से तोड़ने भाए जो जस जोगी अड़न के आए जस जोगी अड़न के आए अल्लाह जस मारू अड़न के आए उसे जस तावनी मुमल माने दिलड़ी तनी के वोटा ठोती ताने हो तो उए दिसाहे कर हाने ओहो तो उहे दिसाहे कर हाने ढेर मिट्टी जा ट्राहे अला जस जोगी अड़न के आए मुझा दोस्तों जिन पूरी कायनात में हर पासे रो मदद जो आवाज अचण लगा रब जी रहमत जोश में अची वई ओडी मल मुझे सोने हुसैन चो रज़ीना बिकदा इल्लाह बस मां अल्लाह दे रज़ा ते राज़ी है मूसा भी ओ ॾिसण पे चाहियो त को मुझो मददगार आहे या न ओ मुझा मौला ओ मुझा रब की मैं अजमा हुसैन तुझी रज़ा ते राज़ी आया अज जिन्नात जी मदद न वठ भी अज मलाइका जी मदद न वठ भी अज दुनिया जे इंसानन जी मदद न वठ भी अज जेको मालिक करीम जे मसले जो जलवे जो दीदार जो फैसलो थे अल्लाह जो शहीद के शहादत जे वक्त में रब जो दीदार थींदो आ शहीद जे खून जो पहिरियों कतरो ज़मीन ते पोकिरंदो आ अवल उन्हें जा गुनाह बख्शिया वेंदा आहिनि अवल उन्हें के जन्नत ॾेखारी वेंदी आ अवल उन्हें के रब्बे ज़ुल जलाल जो दीदार करायो वेंदो आ वो मुझा पिरी प्यारा वक्त अज थई जिंदगी फानिया हयाती बेबका ओ मुजादा अज कुछ अमल साले करे वट जो रब जो वायदो आ वादल्लाहुल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात मिनहुम मगफिरतन व अजरन अज़ीमा जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो रमजान मुबारक के महीने में
मुझी उम्मत के जेकी 5 इनाम खुसूसी अता था कया वजन उन्हनि मां चौथो इनाम इहो आ जो उन्हनि जे लाइ रब जन्नत के सिंगारींदो आ। ओ बेश्त सिंगार जी वञ जो मुंहिंजा रोज़ेदार बानाची तो में थक लाहींदा। पंजी गाल मुझे साईं फरमायो जरे रमजान जी आखिरी रात थींदी आ त रब्बुल आलमीन सभिनी के माफ करे छॾींदो आ। त माण्हुनि मां हिकिड़े माण्हू उथी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह छा इहा लैलतुल क़द्र जी रात आ? पाण फरमायूं त न छा मां नथा ॾिसो त मज़दूर जॾहिं मज़दूरी कनि था पोइ जॾहिं कमु ख़तम थींदो आ त उनखे मुकमिल मज़दूरी ॾिनी वेंदी आ। हाँ कम अध में हुजे को अध में छॾे वञे तो उनखे मज़दूरी मिलंदी। जॾहिं रमज़ान जी पोई रात थींदी आ त बाननि खे रब मज़दूरी ॾींदो आ। ओ रोज़न रखण वारा, ओ तिलावत करण वारा, ओ तरावीह पढ़ण वारा, ओ रब जे ज़िक्र करण वारा, अॼु तुंहिंजे इनाम जी रात उजरत ऐं मज़दूरी जी रात आ। ओ मुंहिंजा बाना अॼु मां रब करीम तोखे पंहिंजे दस्ते कुदरत सां अता कंदुसि। ई ॻाल्हि क़ाबिल तवज्जो।